छा बुधी छा बुधाया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सगो चाचो अली साईं जो पे अबू तालिब, अली साईं जो पे अबू तालिब नालो। नबी साईं जॾहिं 20-25 साल जा या नंढा हुआ, नबूअत जो ऐलान कोन कयूं त चाचो साईं जेके बीमार थियो, फालज थी पई। अहिड़ो थियो जो कंध न वरी सघे, हथ न वरनि, पेर न वरनि। खट ते पियो, छोकिरो मोकिलियईं ते मुंहिंजे भाइटे खे वठी अचो। नबी साईं आया। नबी साईं त नंढे हूंदे खईं रब सां मोहबत। तव्हां ॿुधो न था, मां आमिना छा फरमा, जॾहिं मदीने वारा साईं जाओ त सिर सिजदे में। 8 सालनि जो मां वाक़ियो ॿुधो हूंदो आहे त 8 सालनि जो थियो साईं त वरी जबल में चढ़ी वेंदो, सॼी राति उते जबल में, सॼो ॾींहुं जबल में रब जी नमाज़ पढ़ंदो। 8 साल जो ॿार, 8 साल जो ॿार। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन टाइम खां इबादत कंदल हुआ त 25 साल जा साईं हुआ त जंहिंखे अबू तालिब जेके आहे बीमार पिया, होश्तो जे फालज थी, वरी न सघनि, कंध न वरे, हथ न वरे, टंगू न वरनि। त साईं अबू तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु भाइटे खे घुरायो साईं खे, सुहिणे नबीअ खे। नबी साईं जेॾी महिल आया, हाणे ॿुधण जी ॻाल्हि आहे, आराम सां पियो ॿुधायां, सुर छॾे। जेॾी महिल साईं आया त साईं नारे फरमायो, भाइटिया तूं चवंदो ई न मुंहिंजो हिकिड़ो रब आहे। छा चई? तूं चवंदो ई न मुंहिंजो हिकिड़ो रब आहे, तो वारे रब खे चओ न मूंखे ठीकु करे छॾेसि। तो वारे रब खे चओ न मूंखे ठीकु करे छॾेसि। उत साईं बीठा। हदीस में अचे थो, सुहिणे नबी रुगो आसमान ॾे हीअं नारे, अल्लाहुम्मा, हे मुंहिंजा रब, हाज़ा अम्मी, हे मुंहिंजो चाचो आहे। रब खे पारत, हाणे ॾिसो सम्झो मुंहिंजी ॻाल्हि, पारत कीअं कबी आहे। हिकिड़ो अल्लाह जो वली पियो वियो, सियारे जी मौसम हुई, गॾा हथ चढ़ी पियो। छा ते? ॻाल्हि यादि रखजां, ॿुधाईंदो भई क़ीमती ॻाल्हियूं। गॾा ते पियो, सियारो हो, बरसाति पइजी वई, अहिड़ो ई झंगो जबल हो। भुंको हिकिड़ो ॾिठईं ख़लीफ़े जो, कुझु बि कोन, हिते हिकिड़ो भुंगो बाश अची दर ठुकाई आई। ख़लीफ़ो ॿाहिरि निकितो, बाबा आऊं ग़रीब माण्हू आहियां, गॾा ते वञा पियो, मींहुं पइजी वियो, सियारे जी मौसम आहे, पोड़ो माण्हू आहियां, ये अॼोकी राति लाइ मूंखे ऐं मुंहिंजे भुंगो हिकिड़ो ख़ाली करे उनखे खट साईं खे विझी ॾिनई, पासे में गॾा ॿधी छॾी। राति पई, अधु राति जो ख़लीफ़े घर में वियम थियो। वियम जे लाइ हाणे परेशान रुग जेके हो दरवेश, उन ॾिठो, छॾ कई, चबा खेत आहे बाबा, ईअं मसइलो आहे मुंहिंजे घर में ॿार जो, हाणे का दाई बाई किथां वठी अचां, परेशान आहियां। हे चई, पोइ परेशान छा त पनो हिकिड़ो हुजे त खणिया, ऐं तोखे दुआ लिखी ॾियां। न को ख़लीफ़े ख़बर नाले जी, न को ॿिए जी, अलाए किथे जो केरु कोन्हे, त को पनो खणी आयो, ॾिनई, उन पनो लिखी उनखे दुआ लिखी ॾिनई। हिन वेड़े चई, चेले में ॿधण सलाह कंदो, ख़ैर ॿधण सां पुटु जाओ। ॻाल्हि छा सम्झायां पियो, छो मूंखे पोयां ॿियूं ॻाल्हियूं करणियूं। उहो तावीत इन रखियो खीसे में, त सुबुह मां साईं खे पराठो, चांहि बांहि, मखण ख़लीफ़े तयारु कई, त दरवेश हेॾी मूंसां मदद कई आहे। जॾहिं खणी आयो त हंधि ख़ाली। साईं मींहुं बंदि थियो, साईं वियो निकिरी, न को ॿुधाई न कई, साईं वियो हलियो। हाणे हे तावीत दुआ जेकी इन वटि हुई, इहा तावीत ॻोठ राज में चाढ़ी सुधी, सुपर हाई सुधी। ख़लीफ़े जेका मुरीद को बि जिते अड़ियो हुजे, इहो खणी वञे, माईअ खे ॿधियो, छुटी वञे। तावीत हलियो 15, 20 साल, 25 साल, 30 साल खां पोइ तावीत थोरो थियो पुराणो।